नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पीर आशिक शाह, गुलाब खान, भेण अली शेर, डीपर राव, तैमूर अहमद राजपूत, हाजी मोहम्मद नवाज़ खोसो, हाकिम अली जसकाणी ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब जी ऑफिस अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जो क़त्ल सॼी सहाफ़त ऐं इंसाफ़ जो क़त्ल आहे। इन क़त्ल पोयां सहाफ़ियुनि ख़िलाफ़ वॾियूं साज़िशूं लिकियल आहिनि। हिन वक़्तु केतिरई सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण ते मौतमार धमकियूं ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिंमां साफ़ ज़ाहिर आहे त ॿिनि सहाफ़ियुनि खे बि क़त्ल कयो वेंदो। सहाफ़ियुनि सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जो क़त्ल जी मुकमल जांच कई वञे ऐं क़ातिलनि खे वाक़ो करे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।